सिंध आरो वाटर प्लांट ऑपरेटर एसोसिएशन सिंध जे सॾ ते सॼी सिंध जी नवाब शाह जे मुलाज़िम एहतजाज पिणु कयो। एहतजाज कंदड़ चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां लॻायल आरो प्लांटनि ते ड्यूटी कंदड़ मुलाज़िम सां इंसाफ़ कयो वञे, जॾहिं त असां 2010 खां पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहियूं। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जे नाले सां मनसूब थियल जेके वाटर फिल्टर प्लांट आहिनि उन ते असां 2012 खां ड्यूटी कयूं था, पर अफ़सोस आहे जो हिन महिल ते असांखे हू पको नथा कनि। हींअर नवां ऑर्डर त कढिया था वञनि, पर असां जेके 2012 खां मुलाज़िम आहियूं असांखे उनखे पको नथो कनि। जेका सिंध गवर्नमेंट असेंबली में बिल पास कयो आहे त घटि में घटि मज़दूर जो जेको उजरत हुजे उहा 40,000 हुजणु खपे, उहा बि न पई ॾिनी वञे। असांजी सेपरेट बजट जेकी आहे उहा बि जेको नथी कई वञे, हर महीने असांखे जेकी सैलरी थिए थी उहा सैलरी नथी मिले ऐं असांखे 4 महीननि खां पोइ क्वार्टर अचे थो, 3 महीननि खां पोइ अचे थो, जंहिंजे करे असांजा जेके बच्चा असां पाण बुख बदाले जेको असां वर चढ़ी आहियूं। ऑपरेटर आहियूं आरो प्लांट जा, ऐं गवर्नमेंट सिर्फ़ु ऐलान करे थी छॾे, उन ऐलान ते जेको आहे सो सालनि खां बि अमल कोन थो थिए। 40,000 गवर्नमेंट जो ऐलान आहे ऐं असांखे अॼु ताईं बि 25,000 पघार ॾियनि पिया था ऐं असां मजबूर आहियूं। महिरबानी करे असां आला अफ़सरनि खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे जेको गवर्नमेंट जो ऐलान आहे असांखे उन तरफ़ पघार ॾियनि। शहीद बेनज़ीर आबाद आरो ऑपरेटर असां एहतजाज था कयूं त असां 15 सालनि खां वठी शहीद बेनज़ीर आबाद जे नाले ते जेके आरो प्लांट लॻल आहिनि ॻोठनि जी सतह ते उन्हनि जो ऐलान कयो वियो त 40,000 ते हिननि खे पघार ॾिजो। उहा पघार असांखे 25,000 ते ॾिनी थी वञे। ऐलान करण वारा जेके ऑफिसर आहिनि आला ऑफिसरनि खे असां अर्ज़ु था कयूं, महिरबानी करे तव्हां जेके ऐलान कयो था उहे ऐलान असांजे कम जा न आहिनि ऐं असां जेके रहियल पघारूं आहिनि केतिरियूं रहियल पघारूं उहे असांखे कोन थियूं मिलनि। ऑपरेटर ज़िला शहीद बेनज़ीर आबाद जा ऑपरेटर आहियूं, असां सां नाइंसाफ़ी आहे, असां इंसाफ़ कयो वञे। असां जेको आहे काफ़ी अर्से खां मुलाज़िमत बि कंदा आहियूं, असांखे 25,000 पघार ॾिनो वञे थो। गवर्नमेंट जे ऐलान मुताबिक़ 40,000 आहे, उहो 40,000 बि असांखे नथो मिले, असांखे डिफरेंस बि नथो मिले। असांजो समरी वज़ीर अला वटि पहुतो त वज़ीर अला असांजी समरी खे इग्नोर करे छॾियो आहे, असांजो बजट कोन वधायो आहे, असांजो पघार बि जेको आहे काफ़ी अर्से खां रहियल आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे, असां सां नाइंसाफ़ी आहे। साईं असां आरो प्लांट जा मुलाज़िम आहियूं जेके शहीद मोहतरमा बेनज़ीर जे नाले ते लॻियल ॿारनि ऐं ॻोठनि शहरनि में आरो प्लांट आहिनि, पीअण जे साफ़ पाणी जा मनसूबा। असां 2013 खां अपार्टमेंट आहे जंहिंमें असांखे रुगो ठेकेदारी निज़ाम में धिकियो थो वञे। पब्लिक हेल्थ वारा पघार ॾियनि था 25,000 रुपया, जंहिंमें असांजो बच्चनि जो गुज़र सफ़र नथो थी सघे। असांजो सिंध गवर्नमेंट खे मुतालबो आहे त असांखे गवर्नमेंट में ज़म कयो वञे ऐं असांजी पघार जेकी आहे 40,000 रुपया महीनो कयो वञे। न से असांखे 25,000 रुपया माहवार ॾिनी पवंदी, सो बि 3 महीननि खां पोइ पघार पिया ॾियनि। असां मुसलसल 24 कलाक हिकिड़ो ई मुलाज़िम ड्यूटी थो करे आरो प्लांट ते। असांजो नालो गुलाम सरवर, असांजो पघारूं बि 2-3 खाई आहिनि ऐं पको बि कोन था कनि। मुतालबो इहो आहे त असांजो पघारूं वधाइनि। केतिरनि ई महीननि खां रहियलूं आहिनि। हिननि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पघारूं ऐं डिफरेंस जारी कयो वञे। असां मुतालबो करियूं था सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आला सैयद मुराद अली शाह, बिलाल भुट्टो ज़रदारी, चीफ सेक्रेटरी मिनिस्टर सलीम बलोच, सेक्रेटरी पब्लिक हेल्थ सोहेल अहमद कुरैशी खां कयूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन मोहम्मद रमज़ान भट्टीअ सां गॾु अयाज़ ॾाहिरी, टाइम न्यूज़ नवाब शाह।